नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत अल-बक़रा आयत नंबर 122 खां वठी 126 ताईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या बनी इसराईल, ए बनी इसराईल, ए औलाद याक़ूब, उज़्कुरू निअमती अल्लती, ज़िक्र कयो मुंहिंजी नेमत जो, उहा जेका मूं अनअमतु मूं नेमत कई, उहो इन्हाम कयो अलैकुम तव्हांजे मथां, व अन्नी ऐं बेशक मूं फ़द्दलतुकुम फ़ज़ीलत ॾिनी तव्हांखे अलल आलमीन तमाम जहान वारनि ते। अल्लाह ताला बनी इसराईल खे वरी पंहिंजूं नेमतूं यादि ॾियारे रहियो आहे हिन आयत जे ज़रिए। वत्तक़ू ऐं डिॼो, यौमन उन ॾींहं खां ला न तजज़ी कम ईंदी नफ़्सुन का जान अन नफ़्सुन कंहिं बि जान खे, यानी उन ॾींहं जो यानी कहिड़ो ॾींहुं क़यामत जे ॾींहुं जॾहिं केर बि कंहिंखे कमु न ईंदो, शैया कुझु बि, का बि ज़रे बराबरि शइ बि केरु कंहिंखे कमु न ईंदो, का बि शइ। वला ऐं न ई युक़बलू क़बूल कयो वेंदो मिन्हा उन्हनि खां अदलुन को बि बदिलो, वला ऐं न ई तनफ़उहा फ़ाइदो ॾींदी उन्हनि खे शफ़ाअतुन का सिफ़ारिश, वला हुम ऐं न ई उहे युंसरून मदद कया वेंदा। व इज़्बतला ऐं जॾहिं आज़मायो इब्राहीम अलैहिस्सलाम खे रब्बुहू उन जे रब बि कलिमातिन कुझु ॻाल्हियुनि में, फ़अतम्महुन त हुन पूरो कयो इन्हनि खे। क़ाल अल्लाह ताला उन्हनि खे फ़रमायो, कंहिंखे हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला फ़रमायो, इन्नी बेशक आऊं जाइलुक ठाहिण वारो आहियां तोखे लिन्नासी माण्हुनि जे लाइ इमाम रहनुमा पेशवा। क़ाल चयो, कंहिं चयो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो फ़रमान ॿुधी अल्लाह खे चयो, वमिन दुर्रियती ऐं मुंहिंजी औलाद मां बि। त अल्लाह ताला फ़रमायो, क़ाल अल्लाह फ़रमायो, ला यनालू न पहुचंदो अहदु ज़ालिमीन मुंहिंजो वादो ज़ालिमनि लाइ, यानी ज़ालिमनि जे लाइ मुंहिंजो अहिड़ो को बि अहद न आहे त अल्लाह ताला ज़ालिमनि खे पेशवा ठाहे। व इज़ ऐं जॾहिं जअलना ठाहियो असां अलबैत बैतुल्लाह खे मसाबतन वरी वरी अचण जी, यानी बार बार अचण जे लाइ, लिन्नासी माण्हुनि जे लाइ बार बार अचण वारी जॻह, उहा जॻह जिते माण्हू वापसि वरी वरी अचनि, लिन्नासी माण्हुनि जे लाइ, व अमन ऐं अमन वारी। वत्तख़ज़ू बस ठाहियो तव्हीं मिम मक़ाम इब्राहीम मक़ाम इब्राहीम खे मुसल्ला नमाज़ पढ़ण जी जॻह। वअहदना ऐं असां अहद कयो इला इब्राहीम तरफ़ इब्राहीम जे, अला हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम, व इस्माईल ऐं इस्माईल अलैहिस्सलाम खां इहो अहद वरितो, अन तहिरा कि तव्हां पाक रखो, बैतीअ मुंहिंजे घर खे, लित्ताइफ़ीन तवाफ़ करण वारनि जे लाइ, वल आकिफ़ीन ऐं एतिकाफ़ करण वारनि जे लाइ, व रुक सुजूद ऐं रुकू ऐं सजदा करण वारनि जे लाइ। व इज़ क़ाल इब्राहीम ऐं जॾहिं चयो इब्राहीम अलैहिस्सलाम, रब्बि जअल, ए मुंहिंजा रब ठाहे, हादा बलदन आमिनन, हिन शहर खे अमन वारो, वरज़ुक़ ऐं रिज़्क़ ॾे, अहलहू हिननि जे रहण वारनि खे, मिनत समराती मेवाजात मां, मन आमन मिनहुम बिल्लाही जेको बि ईमान आणे इन्हनि मां अल्लाह ते, वल यौमिल आख़िर ऐं आख़िरत जे ॾींहं ते। क़ाल अल्लाह ताला फ़रमायो, वमन कफ़र जेको इन्हनि मां कुफ़ुर कंदो, इनकार कंदो,
फ़उमत्तिउहु पस फ़ाइदो ॾींदसां उनखे बि क़लीलन थोरो सुम पोइ अतरुहु उनखे मजबूर कयो वेंदो इला अज़ाबिन नार तरफ़ अज़ाब बाहि जे व बिसल मसीर ऐं केॾो न उहो बुरो ठिकानो आहे या लोटण जी जॻह आहे, वापसी जी जॻह केॾी न ख़राबु आहे उहा छा जेका जहनुम आहे। व इज़ यरफ़उ ऐं जॾहिं बुलंद करे रहियो हो यानी ठाहे रहियो हो बुलंद करे रहियो हो इब्राहीमुल क़वाइद इब्राहीम अलैहिस्सलाम बुनियादूं मिनल बैती बैतुल्ला जूं व इस्माइल अलैहिस्सलाम रब्बना ए असांजा रब तक़ब्बल मिन्ना क़बूल कर असां खां इन्नक बेशक तूं अंत तूं ही अस्समीउल अलीम ख़ूब ॿुधण वारो ख़ूब ॼाणण वारो आहीं। यानी कि जॾहिं हज़रत इब्राहीम ऐं इस्माइल अलैहिस्सलाम अल्लाह जे घर बैतुल्ला जी बुनियादूं रखी रहिया हुआ त उहे उन्हनि अल्लाह खां ओॾी महिल बि दुआ करे रहिया हुआ त ए असांजा रब असां खां हिन खे क़बूल कर ऐं बेशक तूं ई जेको ॿुधण वारो तूं ई जेको ॼाणण वारो आहीं। रब्बना ए असांजा रब वजअलना ठाहे असांखे मुस्लिमैनी मुसलमान यानी ॿई ॼणा पंहिंजे लाइ त असां ॿिन्ही खे पंहिंजो मुसलमान ठाहे फर्मा बरदार ठाहे मुस्लिम जो मतिलबु आहे फर्मा बरदार जेको पंहिंजो चहिरो अलाह जे लाइ झुकाए छॾे मुती फर्मा बरदार असांखे पंहिंजो मुस्लिम ठाहे लक पंहिंजे लाइ वमिन दुर्रियतना ऐं असांजी औलाद मां यानी नस्लुनि मां असांजी औलादुनि मां उम्मतम मुस्लिमतन लक हिकिड़ी उम्मत जेका फर्मा बरदार हुजे तुंहिंजे लाइ व अरीना ऐं सेखार असांखे मनासिकना तरीक़ा यानी इबादत जा तरीक़ा अलाह खां दुआ करे रहिया आहिनि त अलाह असांजी ज़ुरियत मां बि मुस्लिम उथनि ऐं असांखे सेखार तूं इबादत जा तरीक़ा वतुब अलैना ऐं तवजा कर असांजे मथां महिरबानी थी असां ते इन्नक बेशक तूं अंत तूं ही अतवाबुर रहीम तौबाउनि जो क़बूल करण वारो तूं ही वॾो महिरबान निहायत रहम करण वारो आहीं। सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।